والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر. ليلة القدر خير من 1000 شهر. تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر سلام. هي حتى مطلع الفجر. صدق الله العلي العظيم. अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी। दरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वअला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, उहे रूटीन सां त असांजो दर्स सूरतुल कहफ में पियो हलंदो, पर रमज़ानुल मुबारक सभिनी शयुनि जे रूटीन खे तब्दील करण लाइ ऐं आख़िरी अशरे जो समा भी मथो बंदी आयो आहे। अॼु 18 रात आहे। इन करे मां अवां जे साम्हूं सूरतुल क़दर हिन कुरान शरीफ जे आम नुस्खनि में उन जो नालो आहे सूरतुल क़दर। अदा तां नंढड़ा भई पोइते वञो, होॾे पोइते साईं तां थोरो वॾड़ा थोरा अॻिते वधी अचो, सुरी अचो। अल्लामा जस्सास रहमतुल्लाह अलैह लैलतुल हिन सूरत जो नालो सूरत लैलतुल क़दर ॿुधायो। आम तरह से कुरान शरीफ में सूरतुल क़दर आहे। अल्लाह ताला इन सूरत जे नुज़ूल में केड़न केड़न शयन के मलहूज़ रखियो आहे। कुरान शरीफ जे हिक अखर में एतिरो कमाल आहे जो उनके खोलींदा वञूं त खुटण जो इल्मु न आहे। अरबी ॿोलीअ में भी एॾो कमाल हो जो कुरान शरीफ उन ॿोलीअ में आयो। ऐं वरी कुरान शरीफ जो खुद एॾो कमाल आहे जो हैदर करार अलीउल मुर्तजा फरमायो ला यनकज़ी अजाइबहु, हिन जा अजाइबात खुटण जहिड़ा ई न आहिनि। एॾा अजाइबात
अज जेका असां तव्हांजे अॻियां सूरत मां तिलावत कई आहे मौके जी मुनासिबत सां इन जी थोड़ी मुख्तसर तशरीह। इन सूरत मां हिकड़ी गाल त वाज़े आहे, कुरान शरीफ जो नुज़ूल लैलतुल क़दर जी रात थियो आहे ऐं रमज़ानुल मुबारक में या लैलतुल क़दर आहे। इन जी गाल भी खुद कुरान शरीफ में आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान। रमज़ान जे महीने में कुरान नाज़िल थियो। अवां खे इहा भी ख़बर हूंदी त कुरान शरीफ में 12 महीननि मां न रबीउल अव्वल जो नालो आहे, न रजब जो, न शाबान जो, न ज़ुल्क़ाद जो, न ज़ुल्हज जो। कंहिं भी 12 महीननि मां नालो हिन अबदी किताब में कंहिं में भी कंहिं महीने जो नालो कोन्हे सवाइ रमज़ान मुबारक। इहा भी गाल खुद बुधाए थी त हिन महीने जी अहमियत केडी अजीम आहे। शहर ठहंदो आहे रात ऐं ॾींहं खां। शहर जी माना आहे जंहिंमें मशहूरी, शोहरत। हिक आहे चंद्र जो उफ़क़ ते हुजण। चंद्र आसमान ते आहे, आसमान ते कुल्लु मा फ़ौक़क फ़हुव समाउन, जेको तो खां मथे आ इहो आसमान। असली आसमान अञा मथे आ, ये चंद्र बंद ये सब हेठ है। पर हर मथी शय के समा चइबो अरबी में। इन करे झुड़ के भी कुरान शरीफ में समा चयो आहे, अंज़लना मिन समाए माआ, असां झुड़ खां पानी वसायो। समा खां त झुड़ के भी मथों हुजण जे करे समा चयो। त कुरान शरीफ इन महीने में लथो। इन में चंद्र जो महीने माना आसमान ते हुजण, इन सां महीने जो ताल्लुक न आहे। ज़ाहिर थी पवण, सब मानू चवन था ही चंद्र, ही चंद्र, ही चंद्र, शोहरत अचे वो यो चंद्र। इन के महीनो चइबो। महीनो शहर अरबी में, असां सिंधी में चवंदा आहियूं शहर बाज़ार के। अरबी में शहर चइबो आहे महीने के। माना उन महीने में चंद्र जी थोड़ी शोहरत थींदी आहे इब्तिदा में, उन खां इहो महीनो शुरू थींदो आहे। त कुरान शरीफ जो नुज़ूल रमज़ान मुबारक जे शहर यानी महीने में थियो ऐं रात जेका हुई उहा रात लैलतुल क़दर जी हुई। उनखे कुरान शरीफ लैलतुल क़दर सॾियो आहे। छो त ही कुरान शरीफ एॾो अज़ीम शय आहे। जंहिं महीने में लहे उन जो नालो कुरान में, जंहिं रात में रहे उहा रात क़दर वारी, जंहिं ज़ात में अचे उहा ज़ात सॼी काइनात में शान ऐं क़दर वारी, उहा आहे नबी साईं जी ज़ात। ये सब शयूं हिन कुरान शरीफ सां ताल्लुक रखनि। तव्हांखे ख़बर हूंदी असांजे सोने करीम जन के कुरान शरीफ जे नुज़ूल खां अॻ में मोहम्मद बिन अब्दुल्ला सॾींदा। मोहम्मद बिन अब्दुल्ला जॾहिं कुरान शरीफ नाज़िल थियो त मोहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ी हुन कुरान शरीफ। त ही अज़ीम शय आहे जेको नुस्ख़ो असां तव्हांखे मिलियो आहे। ईअं जीअं चइजे त नबियन में असांजे नबीअ जहिड़ो ॿियो कोई कोन्हे, किताबनि में हिन कुरान जहिड़ो ॿियो कोई किताब। असांजे हदीस जे किताबनि में हुजूर जन हिकिड़ो मिसाल ॾिनो। पाण फरमाऊं त आसमान खां
114 या 104 किताब लथा कमो बेश उन्हनि सभिनी जो इल्म अल्लाह ताला टिन किताबन में विधो तौरात इंजील ज़बूर में अल्लाह ताला वरी इन टिनी किताबन जो इल्म हिन कलामुल्लाह में मुखे जमो करे दिनो आहे इन करे हिन में अव्वलीन आखरीन जो इल्म मौजूद आ जंखे कुरान मिलियो आहे जह उम्मत के या उम्मत एडी शान वारी आहे जो नबियन भी इन उम्मत में दाखिल थियण जी तमन्ना मेरी कीमती शे इनमें सब इल्म पयल है तिबयानन लिकुल्ली शै अल्लाह ताला फरमा हर शय जी वजाहत इनमें असा मौजूद है को कहीं जो दिमाग न जाए ते पहुंचे या न पहुंचे एकड़े बुजुर्ग ते न ते किताब लिखो आ ते जदीद सारी शयूं जेकी हुन में कुरान शरीफ में इशारा मौजूद है मानू चंद्र ते चे उन खोड़ गालियों लिखियो एकड़ी गाल बुधाया तो चंद्र ते मानू जिंदगी गोलन था साइंसदान उते पानी आहे तो जिंदगी हुंदी ऑक्सीजन मिलंदो काथे गोलन था चे या इशारो कुरान शरीफ में कदो को अल्लाह ताला लिखी छडियो आ कल उर्जूनिल कदीम चंद्र ये लगंदो आहे जे सुकल खजिया जी छड़ी जे अल्लाह ताला बुधाए छडियो आहे त चंद्र में पानी कोने जे सुकल छड़ी में पानी न होंदो माना कुरान शरीफ में सब कुछ इल्म आइन पर असा जो दिमाग उते पहुंचे या न पहुंचे वो जुदारी से पर हिन में सब कुछ पियो एडो अजीम किताब मिला महीनो रात इंतहाई कीमती आहे जो हिन सूरत जी इब्तिदा भी ने असा कई वई इन्ना अंज़लनाहु तवज्जो करो इन्ना अंज़लनाहु बेशक असा हालांकि अल्लाह तो एक अकेलो पर कुरान शरीफ में जाथे पांजी वहदानियत बुधाइंदो आ उते मां कंदो छो त आहे अकेलो मूसा अलैहि सलाम अचे पियो कुरान शरीफ में लिखियल रस्ते ते बाहि जी जरूरत पियस घरवारी के चई तवा इते वेहो मां इन बाहि मजा कुछ रोशनी खणी अचा का चूची को टांडो खणी अचा घरवारी के विहारे उते जो वेहो तो उहा बाहि त न हुई अल्लाह जी तजल्ली अल्लाह जी तजल्ली मां आवाज आयो इन्ननी अनल्लाहु ला इलाहा इल्ला अना फअबुदनी ऐ मूसा मां अल्लाह आया मुखा सवा कोई माबूद ना है मुझी इबादत कर मां तो सा गालाया तो इन्ननी अनल्लाह उते मां तो करे असा न मां असा में समझो ता फर्क है मां मना मां अकेलो असा मना अल्लाह तो अकेलो पर हिन जाए ते न कंदो मां पर एड़ी खोड़ जायूं जाथे पांजी अजमत बुधाइंदो जाथे पांजी वडाई बुधाइंदो जाथे पांजी किबरियाई देखारिंदो उते असा कंदो इज्जत वाली हस्ती के तू करे न गल्हाइबो आ उस्ताद के कोई न चंदो मुर्शिद के कोई न चंदो सही तू ही कयो तू मुखे हुकुम कयो न उते छा चेबो तमा तमा साईं तमा जो हुकुम होयो त तमा जमवा यो छाजी जमवा मुर्शिद हिक उस्ताद हिक पर जमो न करया जो इज्जत वाली हस्ती आ त जमो जा मतलब एकड़ो मतलब यो आहे
तो वो अकेलो आ पर एडी इज्जत अजमत वारो आहे जो असां करे गालाए थो छो त अगली शय इज्जत वारी बुधाइण चाहे लेकिन तौहीद समझाणी हुजे सा त मां करे पर अगते जेका इनायत करे थो न कुरान शरीफ वारी वो एडी अजीम आ उन जी अजमत तने नजर इंदी जडे मोकलण वारे जी अजमत तवा जे ज़हन में हुजे न मोकलण वारो अजीम त जेका से मोकली थस उहा भी त अजीम हुंदी यही गाल देखारण जे ला देखो कुरान शरीफ जे लफ्ज लफ्ज में कमाल हिते इन्नी न चई इन्नी अनज़लतु हाज़ल किताब न चई मां नाज़िल कयो आ इन थो चवे इन्ना अनज़लनाहु बेशक असां जेड़ा अजीम आयूं तेडी है नुज़ूल जी कैफियत भी अजीम आहे नुज़ूल चइबो आ मथों खां हिकड़ी जाइ ते हेठ लहण यो आहे इंज़ाल ॿियो आहे तंज़ील इंज़ाल जी माना हिकड़ी जाइ ते कुरान शरीफ काथे लथो उलमा लिखो हिकड़ी जाइ ते आसमानी दुनिया ते बैतुल हम्द में लथो बैतुल इज्जत में लथो माना अल्लाह आसमान दुनिया के बिन किस्मन जी कैफियत से मुज़य्यन कयो आहे एक त दुनिया सा ताल्लुक रखे तो छो तो कुरान शरीफ में अल्लाह ताला पहरे आसमान के चयो इन्ना ज़य्यना समा दुनिया बिमसाबी असा दुनिया जे आसमान के सितारन रखी कर माना दुनिया जो ताल्लुक भी आहे न पहरे आसमान सा वरी मथों इन जे फरिश्ता है त रूहानी दुनिया सा भी न आसमान जो ताल्लुक आहे त रब साईं हिन के पेरियों पेरियों हिकड़ी जाइ ते नाज़िल करे आसमानी दुनिया ते रखायो उतां मौके मौके ते आयतूं नाज़िल थियूं पर पहरी आयत इकरा बिस्मिल्लाह नाज़िल थी रमजानुल मुबारक में लैलतुल कदर जी रात इन करे तो चवे इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल कदर असा हिन के कदर वाली रात लाखो रात जो छो दिया जो छो न लाता दिया जो लाया तो रात मोहब्बत जी आ रात जन्नत जी शय आहे दीह गरम आहे जलाल आहे बाहिजा उल्ला आहन इन जो ताल्लुक जहन्नम सा है रात में ठंडक है थदकार आहे इन जे करे हुन जो ताल्लुक जन्नत सा है हे भी जन्नत वठी वजण वारो किताब आहे इन करे हिन के दीह जो ना ठारे करे आंदे थदो करे आंदे जो अल्लाह जो जलाली कलाम हो हे मानू बर्दाश्त करे न पिया सघन हे पत्थरन ते लहे लो अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह इनके इन कुरान के देखने सा जबल ते लायूं त जबल भी झुकी पवन वे भी जरा जरा थी वजन हिन जो वजन झले न सघन माना हिन में एडो पावर हो छो त अल्लाह जो कलाम तवा के खबर आहे जमीन और आसमान कह जे कलाम सा ठई आ देखो कुरान में चौथस इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून रब फरमाओ जदे का मां शय ठाहण चाहींदो आ तने पांजे अंदर में ब अखर चोंदो आ कुन काफ नून कुन थी पो तो आ शय ठई वेंदी जमीन ठई वेंदी आसमान ठई वेंदो चंद सितारा सब कुछ ठई वेंदो बिन मुंजे अखरन में एडो पावर आ ठई भी वजन त ठई भी वजन जदे बिन अखरन में एडो पावर आ त हेतरन अखरन में केडो वजन है पावर हुंदो माना ही तमाम बड़ो अजीम किताब अल्लाह सही न के रात जो ला थधी मौसम में मेराज भी रात जो कलामुल्लाह भी नुज़ूल भी रात जो बाकी
इते सवाल थींदो त रात जो त ये 4-5 आयतूं लथियूं इकरा वारियूं सॼो क़ुरान त कोन लथो ऐं हिते इशारो थिए थो त असां हिन क़ुरान खे यानी सारे क़ुरान खे रात जो लाथो ते तो इहो ईअं आहे जीअं हिते मस्जिद में सफ़ूं वधी वञनि वरी ओ हेठि हली वञनि ईद नमाज़ में एतिरी जमात अची वञे जो हेठि ते हली वञनि त जेके ॿाहिरि नमाज़ पढ़नि था उन्हनि बि ॼण मस्जिद में पढ़ियो छो त पहिरियों हिसो मस्जिद में त सारी जमात बि ॻाल्हि सम्झो था न ईअं क़ुरान जूं पहिरियों आयतूं लैलतुल क़दर में त सभु पोयूं अचण वारियूं आयतूं बि उन सां गॾियल आहिनि उहे बि इन में इन्ना अंज़लनाहु बेशक असां हिन खे मथों खां हेठि लाथोसीं लैलतुल क़दर रात क़दर वारीअ में क़दर जी माना क़दर जी हिकड़ी माना आहे इज्जत अज़मत वारी रात क़दर वारी अदा ही शय क़दर जी निगाह सां ॾिस चवंदा आहियूं माना इज्जत जी निगाह सां ॾिस अबे अम्मा खे क़दर जी निगाह सां ॾिस मुर्शिद खे उस्ताद खे क़दर जी निगाह सां ॾिस हाणे ॾिसो इहो क़दर इते बमाना इज्जत अज़मत जी आहे ऐं पर क़ुरान शरीफ़ में आहे त असां कन कन माण्हुनि जो रोज़ी क़दर सां लाहींदा आहियूं माना तंग करे लाहींदा त ॿी माना क़दर जी आहे तंगी पोछा माना छो त अॻिते क़ुरान शरीफ़ जी इन सूरत में अचे थो तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह इन रात में फरिश्ता भी लहन था रूह भी लहे थो फरिश्ता केतिरा आहिनि आसमान एॾो वॾो आहे जो ज़मीन ते हिकिड़ो नंढड़ो गोलो इन ते फरिश्ता लहन था एॾा फरिश्ता यके बाद दीगरे माना हिकिड़ा अचनि था पिया वरी मोटनि था वरी हिकिड़ा अचनि था वरी ॿिया मोटनि था हिकिड़ा अचनि था ॿिया मोटनि था सॼी राति इहो सिस्टम हले थो त पूरी धरती उन्हनि जे लाइ तंग बणजी थी वञे त अहिड़ी राति आहे जंहिंमें रहमत जे फरिश्तनि सां धरती भरिजी थी वञे तंग थी माना धरती सोड़ी थी वञे एॾी मखलूक रहमत जी हिन में रहे थी तो फरमाओ इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र बेशक असां हिन क़ुरान खे लाथो आहे इज्जत अज़मत वारी रात में या एडी रहमत वारी तंगीअ जी रात में जंहिंमें रहमत एतिरी थी लहे जो धरती तंग बणजी थी टी क़दर जी माना है तकदीर तकदीर अदा किस्मत जंहिंखे तकदीर चइबो अरबीअ में इन खे बि अरबीअ में क़दर क़ज़ा क़दर क़दर चइबो क़दर जी माना आहे जंहिंमें तकदीर जा फ़ैसला थियनि उलमा लिखियो 15 शाबान ते आसमान दुनिया ते दफ़्तर लांदा आहिनि हिन जी रोज़ी वधायो हिन जी घटायो हिन खे हेतिरा पुट लिखो हिन जे लाइ हेतिरियूं थियां हिन जे लाइ हेतिरो रोज़ीनो हिन जे लाइ हेतिरो रोज़ीनो बिजट पास थींदी आहे रमज़ान में इन राति फरिश्तनि जे हवाले कई वेंदी आहे इन करे रब से तो बुधाए त इन रात में पूरी कायनात जी तकदीर जा फैसला थींदा आहिनि त इन रात में तकदीर जो वॾो फैसलो करण वारो हिन जी ताबेदारी ऐं बेफरमानीअ जो मसइलो हो इन करे क़ुरान खे भी इन क़दर वारी रात लाथोसीं तांजो तकदीर माण्हुनि जी भली चलो रिज़्क़ रोज़ीअ जो मसइलो न आहे ॾुखियाईअ सां भी ज़िंदगी गुज़री वेंदी सुखियाईअ सां भी पर मसइलो असली इहो आहे त ओॾो वारो नसीब असांजो ज़ायो न वञे उन जो फ़ैसिलो हिन जी ताबेदारीअ ते रखियो इन करे हिन रात में हिन खे लाथो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र ऐ सोना तोखे भी खबर आहे त ही या रात केतरी कदर वारी आहे नबी सोने नबी जो इल्म हुजूर फरमा ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन तमाम दुनिया जे नबियन के जेको इल्म मिलियो मां मोहम्मद के वो सब कुछ ॾिनो माना सब खां वॾे में वॾो इल्म हुजूर वटो
उनखे भी कुरान तो चवे त साईं तोखे ख़बर आहे त इहा रात केॾी क़दर वारी आहे माना इहो अज़मत जो जुमलो आहे त जॾहिं एॾी हस्ती जेका नबियनि जी बि सरदार आहे आकाए जहान आहे अहिड़ी हस्ती खे बि ईअं थो चवे त हे एॾी क़दर वारी आहे जो सोना हिन जे क़दर जो अंदाज़ो तव्हां बि मुश्किल सां करे सघो एॾी क़दर वारी रात आहे इहा जेका जंहिं रात में क़ुरान पढ़ो वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैर हाने टे सिफ़तूं तो ॿुधाए न रात लैलतुल क़द्र खैर मिन अल्फ शहर पहिरीं सिफ़त तो ॿुधाए हीरा एॾी क़द्र वारी आहे जो 1000 महीननि जी इबादत खां भी वधिक बेहतर आहे छड़ो 1000 महीना न इन खां भी वधिक बेहतर केतरी बेहतर बीण ते बेहतर त्रीण ते बेहतर सौण ते बेहतर हजारों ते बेहतर केतरी बेहतर इदालात हो जा ॾिसो कमाल केॾो आहे बेहतरीअ जो अहिड़ो इशारो कयईं त हे उन खां भी वधिक बेहतर माना अंदाज़ा तव्हांजा खोटी वेंदा थी सके तो उन खां भी मथे बेहतर लैलतुल क़द्र खैर मिन अल्फ शहर चवन था हुजूर जन दी तबीयत मुबारक ते हिकड़ी गाल उन खां अॻु में समझो त पोइ गाल समझ में ईंदी असां वटि असां इंसाननि वटि टे ज़माना आहिनि माज़ी हाल मुस्तक़बिल गुज़री वियो ज़मानो पास ॿियो हलंदड़ प्रेसिडेंट चौथों टियों ईंदड़ फ्यूचर ये टे ज़माना असां अल्लाह वटि ज़माना कोन अल्लाह ज़मान का मकान का मथे आहे छो त ज़मान मकान मखलूक आहे मखलूक में ख़ालिक कीअं ईंदो मखलूक त नंढड़ी शइ आहे न महदूद शइ आहे न ज़मानो भी महदूद आहे मकान भी महदूद आहे अल्लाह ला महदूद आहे वो ला महदूद महदूद में कीअं ईंदो इन में मञणो पवंदो त अल्लाह ज़मान मकान खां मथे आहे उन जे लाइ कोई ज़मानो इन जे करे कॾहिं नबियनि खे गुज़िरियल ज़मानो ॾेखारींदो आहे हाणे जीअं तव्हां अॼु जी पिक्चर भरे करे 5000 सालनि खां पोइ ॾिसो वेठा माज़ीअ जी ॻाल्हि यार हीअं थियो कंहिं ज़माने वरी अल्लाह कॾहिं कॾहिं नबियनि खे मुस्तक़बिल जी ॻाल्हि बि ॾेखारींदो आहे त हीअं थींदो बल्कि थींदो न नबीअ खे ॾेखारींदा थिए थो तूं ॾिस हुजूर जन फरमायो जॾहिं सिज किरण जी नमाज़ हुजूर जन पढ़ाई तॾहिं हुजूर जन अॻिते वधी विया वरी पोइ ते मोटी आया साहबा अर्ज़ कयो साईं ॿ टे कदम नमाज़ में तव्हां अॻिते वधी वियो सही हदीस में वरी ॿ टे कदम पोइ ते मोटी आयो छा मसलो पाण फरमा मुंहिंजे साम्हूं जन्नत खे खोलियो वियो एतिरो करीब खां मां ॾिठो जो दिल चाहियो अॼु उम्मत खे इन मंझां अंगूरनि जो खोशो पटे खारायां वरी मुंहिंजे साम्हूं जहन्नम खे आंदो एतिरी शदीद बाहि तमामु घणी परे ही पर मूंखे वेझी पई नज़रे एॾी वॾी बाहि जो मूंखे ॿ टे कदम पोइते उन जे ख़ौफ़ में फरकणो पियो फरमा मूंखे ईअं खोड़ शयूं अल्लाह इते आईंदा थियण वारियूं बि ॾेखारे छॾे मन मुस्तक़बिल जो ज़मानो त आहे कोन जेका अॻली शइ हाणे ॾेखारे हाणे पुरानी शइ हाणे ॾेखारे हलंदड़ शइ थोरो पहिरियों ॾेखारे छॾे ॾेखारे अलाह सही में त फरमाओ हुजूर जन के ॾेखारी वयूं अॻलियूं उम्मतूं अॻिलनि नबियनि जो उन्हनि जूं उमिरियूं हूं वॾियूं नूह अलैहिस्सलाम जी कुरान शरीफ में उम्र लिखियल आहे लबिस फीहिम अल्फ सनतिन इल्ला 50 आमा पंहिंजी कौम में तबलीग जो ज़मानो जेको ॿुधाए थो अल्लाह त पंहिंजी कौम में नूह अलैहिस्सलाम रहियो 1000 साल 50 साल का माना 950 साल तबलीग जी बुधाए तो उलमा लिखो पांजी उम्र घणी अस जे थी सके 1700 सालन जो हुयो 1700 साल
400 साल 1000 साल ये तो थोड़ी चंदा तो फिरौन जी उम्र भी रामसेस दोम जी 400 साल माना अगली उम्मतन में ताकत पावर से एडो हुयो जो उन जी उम्रियूं टिकियूं थींदियूं उन में हुजूर जन के ॾेखारे वियो हिकिड़ो हमरा जेको अल्लाह जे नाले ते जिहाद करण वारो जंग जोठण वारो कुफर सां मुहादो अटकाइण वारो जिहाद इस्लाम जो इंतहाई वॾे में वॾो अमल वॾे में वॾो अमल अफसोस अंग्रेज इन खे मिटाइण जी घणी कोशिश थो करे त मुसलमाननि जे सीननि खां इन खे ख़त्म कयो अॼु हिंदुस्तान जे मुसलमाननि में जिहाद जो जज्बो अचे न हिंदू ईअं मारे कोन सघंदा हिकिड़ो ई उन्हनि जा 500 माण्हू ख़त्म करे पोइ हिंदू हिंदू जेके उते ज़ुल्म कनि था न इंडिया में उहे ॾिसूं था त असांजी दिलि हिते थी था एॾा बेईमान घरनि में गिरी न्याणियुनि खे नंढनि बचड़नि खे वॾे ज़ुल्म सां तशद्दुद कनि था बिना कंहिं हिसाब जे किताब जे घिरी था कनि घरनि में पर जिहाद जे जज्बे खे उते मिटाए छॾे सिख जे घर में इन करंदा उन ख़बर आहे त हिन वटि तलवार पीठी आहे मां मारींदुसि हे बि मूंखे मारींदो मुस्लमान खे ख़बर आहे इहो निहतो आहे हिन वटि कुझु बि न जिहाद एॾो मामलो वॾे में वॾो हुजूर जन फरमायो ज़रूरत सनाम हल जिहाद मुंहिंजे दीन जी इज़त जो कूंभट जिहाद अथव उठ के कूंभट न हुजे त बेकार नजर अचे न चढ़ण देड़ो न घुमण देड़ो समझे कूंभट सां वो उठ जो शान निरालो तो हुजूर फरमा मुझे उम्मत जो शान जिहाद सां जंग फतह थी सही हदीस मको फतह थियो सहाबा में गुफ्तगू सुनी थी त बस हाने असां कारोबार छॾे जंग ते वेंदा हसे जिहाद ते वेंदा हसे हाने कुछ पंहिंजे कारोबार के भी सिधो कयूं इन फिक्र में बस हाने जिहाद खत्म छो मको फतह थी हुजूर के कनन ते पयो फिल फौर तकरीर में घुरायो मानन के ऐ फरमाओ खबरदार केर तो चवे जिहाद खत्म थी वियो जिहाद त हाने शुरू थियो अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामा कुफ्र इस्लाम जो जिहाद क़यामत ताईं हलंदो कोई मिटाए न सघंदो ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युकातिलून अलल हक़ मुझे उम्मत जो हिकड़ी जमात एड़ी हक़ ते हुंदी जेका क़यामत ताईं जिहाद जो फरीज़ो निभाईंदी अंग्रेज जी कोशा असलम बेग जो इंटरव्यू पयो आहे यूट्यूब ते जेता असां के सिलेबस बदलाने जे लाए 20 अरब डॉलर दिना अमेरिका त तहां जिहाद जो आयतूं सब कढो असलम बेग साहब पाण जो चवे इंटरव्यू बुधोस बिन किस्तन में पयो आहे छाजे लाए यो मिटाइन था समझन था वो जे अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह चयो ना बाबा हिन कौम के सुमाए रखो थपकियूं नहीं सुमाए रखो हे जागी त असां खां अॻियां पोयां हिसाब वठंदी इन करे हिनन के निंड करायो कीअं निंड करायो निंड्रिया करायो जिहाद कसे हुकूमत असांजी हूंदी बाकी कम कार तव्हां कयो तव्हां के हीअं कंदासीं हूअं कंदासीं सभु ॻाल्हि ॾठा ऐं तव्हांखे ख़बर हुजे इहा जेसि ताईं ॻाल्हि न सम्झंदो त हीअ ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजूर जन फरमायो जिहाद ते जेकॾहिं को माण्हू वियो इस्लाम ऐं कुफ्र जे जिहाद ते फवाक नाकतिन हुजूर जा लफ़्ज़ आहिनि डाची खीर डुबो आ ना ये हाथ मथे करे हिन के छिकबो आहे उन जे निपल के हाथ मथे करे एट छिकंदो खीर निकरंदो वरी छडी दो फरमा एतरो वक्त हेठ छिके वरी छडई एतरो वक्त जेकॾहिं जिहाद में शरीक थियो आ त हरम अल्लाह अलैहि नार इन ते अल्लाह जहन्नम हराम करे छडी ने जरूर जन्नत मोकली
शय हुजूर के देखारे तो 1000 साल हमरा जी जिंदगी 1000 साल रोजानो दीह जो रोजो रखी जिहाद कंदो हो रात जो मुसल्ले ते सवार थी वेंदो इबादत कंदो एडी इबादत कई हुजूर जन इयो ॾिसी करे दिल में ख्याल आयो हिनन जो उम्रियों 1000 साल मुंजी उम्मत जी उम्र 60-70 साल एवरेज ई आहे को 100-80-90 ते वने न ते एवरेज ई आहे 60-70 साल जो मुंजे उम्मती 1000 साल ते एडी इबादत काथों करे सघंदो हुजूर जी दिल ते दुख थियो मथों वायदो वल सौफ योती रब्बुक फतरजा ऐ सोना तोखे एतरो कुछ दींदुस जो तोखे राजी कंदुस तोखे दुखियो दिसण मां नथो चाहे मथों या रात मोकली वई फरमाऊं तोखे जेका रात दुनिया जे में कुरान लाथो आ इन रात में तो जो उम्मती इबादत थोड़ी मुख्तसर भी करे बियो नत भी तरावीह पढ़ी सुबह की नमाज जमात सा पढ़े फरमाऊं उन के भी यह रात मिलंदी ऐ यह रात इन हमराह जी 1000 महीनन जो जिहाद रात जो इबादत करण जे एडो अजर जे को उन हमराह खयो एड़ो हिकड़ी रात में तो जे उम्मती के दींदा से एड़ियों 5-6 रातियों मिलियों त कोई तो जे उम्मत सा पहुंची लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर बी गाल समझो बियो जे को कैसो लिखयो अल्लामा कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह वो भी समझन दे वडे में वडो वडे में वडी भलाई केड़ी आ वडे में वडी बुराई केड़ी आ वडे में वडी भलाई इस्लामी हुकूमत जैसा हिकड़ो हुक्म न हजारें दीन जा हुक्म जिंदा थींदा अब इस्लामी हुकूमत एड़ी शे अदालत जिंदा थींदी इंसाफ जिंदा थींदो मानन जा हुकूक सही थींदा नमाज जेको न पढ़ंदो न के मोचड़ा लगंदा मस्जिदूं पूरियूं न पवंदियूं माना हजारें नेकियूं हिन हिकड़े आर्डर इस्लामी हुकूमत सां जारी थी ऐं गंदी हुकूमत जी माना छा आहे हजारें बीमारियूं जन्म ॾींदी हजारें गुनाह जन्म ॾींदी नाइट क्लबूं जन्म ॾींदी बदमाशीअ जा अड्डा जन्म ॾींदी ऐं संखे जा सिगरेट ऐं गंदगी नशो ऐं शराब जन्म ॾींदी हजारें शयूं जन्म ॾींदी माना बुराई वॾे में वॾी बुरी हुकूमत ऐं वॾे में वॾी नेकी भली हुकूमत त इस्लाम हिन धरतीअ ते उलमा लिखियो आहे त 4 बादशाह थिया आहिनि जंहिंजी हुकूमत मशरिक ऐं मगरिब में रही आहे मशरिक ऐं मगरिब माना ओभरंदे माना मगरिब मगरिब माना यो अंग्रेजन जा मुल्क ए मशरिकी मुल्क हूं असां मशरिक में वेठा आहियूं माना ओभरंदे पासे दे वो ओलहंदे पासे दे पर हुनन पंहिंजो नालो आहे यूरोप माना उन्हन चाहियो इहो आहे त असांखे चओ त तव्हां मथे हो हालांकि ओॾे ते सिज लहंदो आहे असां वटि सिज उभरंदो आहे जैसे ओॾे सिज पर हुनन पंहिंजो नालो लॻायो यूरोप माना ईअं चओ तव्हां मथे हो ऐं यूरोप जी तरफ़ एॾे इशारो त मक़सद इहो आहे त इन ॿिन्ही पासनि ते हुकूमत चइनि माण्हुनि जी रही आहे ॿ काफ़र एक निमरूद बियो बुख्त नसर ये भाई काफिर बा मुसलमान एक जुल्करनैन बियो सुलेमान अलैहिस्सलाम इन्हीं जी मशरिक ऐं मगरिब ते बादशाही रही बिन्हीं जी चंदा 500 साल सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही ऐं 500 साल जुल्करनैन जी बादशाही ये बिन्हीं जी बादशाही गडायो त थींदा 500 साल न 500 महीना जुल्करनैन जी बादशाही 500 महीना सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही बई गडायो त थींदा आहिनि 1000 महीना उलमा लिखियो ॿुधो टियों
टियों रूह चवन था ईसा अलैहिस्सलाम के खुद कुरान में आहे रूह मिन्हु यो अल्लाह पांजे खास आर्डर सा इन जो रूह ठायो आ छो त इन के अबू कोनो ईसा अलैहिस्सलाम के अबू कोनो अल्लाह जे हुक्म सा जिब्रील फूक दिनी त बार पैदा थी ईसा अलैहिस्सलाम ठही त इन के रूहुल्लाह यो लक़ब हजरत ईसा अलैहिस्सलाम टियों इन के चुना चौथों रूह हिकड़ो एडो वडो फरिश्तो आ जेको उलमा लिखो अर्श खान मथे तो रहे वो एडो वडो आ जो सतई जमीनू सतई आसमान इन जी कुशादगी भी हुजूर बुधाई या पाउ ने नथो वना न तफसील थी कम ड्रिगो थी वेंदो फरमाओ उने जो हिकड़ो लुकमो भी ना है एडी वडी हस्ती आ वो रूह हाने हिते मुराद आहे केड़ो उलमा जो ये चारई ख्याल है थी सके तो चारई लहदा हो जाना जिब्रील ऐं बुजुर्गन फरिश्त बुजुर्गन अल्लाह वारन जा रूह भी थी सघन था उन्हन के भी इजाजत मिलंदी हुजे त तवा असा के सोबत बख्शे वजन 5 मिनटन जी थी सके तो जिब्रील अमीन अचे वो आम उलमा चवन था त जिब्रील अमीन जो जिक्र आ छो त फरिश्तन में खास वो फरिश्तन सा गड मिलाए लिखियो वियो आ इन जे करे माना फरिश्ता भी लहन था उन सा गड जिब्रील भी लहे तो हालांकि ये सब कुरान शरीफ में रूह जे नाले सा मुतयन थियल हन तंजे करे सबई मुराद जेकने को वठे त का मुश्किल कोने अल्लाह ताला इनन में इनन सबनी हस्तन के हेठ लाहे तो ईसा अलैहिस्सलाम भी चन था त चाहे तो त मां भी हिन नबी जी उम्मत के दिसा फरिश्ता भी चाहन था त असा नबी साईं जी आखिरी उम्मत जो दीदार कयूं जो हे पांजा ख्वाहिशात नफसानी छडे रात जो भी अल्लाह अल्लाह कन था वेठा या हालत दिसी त चऊं इने जे ला हल था कि रात एडी बाबरकत है तनज़्ज़लुल मलाइकतु वर रूह फीहा बिइज़्न रब्बिहिम अल्लाह जे आर्डर सा यो वरी अजमत बुधाए त ये पांजे ख्याल सा कोन को आया वया बस ये ते रोज अचन था वजन था के फरिश्ता न वो ना है हे बाकायदे मां ऑर्डर कंदो आ ते न रात वणो बिइज़्न रब्बिहिम मिन कुल्ल अम्र जी माना है मुख्तलिफ अमर खणींदा हन खुशियों खणींदा हन बहारियों खणींदा हन खैर खणींदा हन बरकतूं खणींदा हन ऐं पो मिलंदा हन मानन सा बुजुर्गन लिखियो आ त हथ मिलाइंदा हन सलाम कंदा हन मिलंदा हन सलाम पर तू असा बुधंदा नायो उन जो हिकड़ो असर लिखियो आहे बुजुर्गन त जदे तवा सा फरिश्तो इन रातन में टच कंदो त तवा के रोण डाढो ईंदो जने रोण अचे त समझो त मूसा फरिश्ते जो टचिंग थी या खास निशानी लिखी थन अल्लाह वारन तहकीक करे कुछ एतरी निशानी त तनज़्ज़लुल मलाइकतु वर रूह फीहा बिइज़्न रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम सलामुन हिया हत्ता मतलब या रात सलामती वारी हुंदिया माना छाजी सलामती इन में तवा जे जिस्मन जी सलामती तवा जे रूहन जी सलामती तवा जे ईमान जी सलामती कब्र क़यामत जी सलामती खोड़ किस्मन जी सलामती इन रात में तहां दे मुतवज्जे हुंदियो हन इन खैर मा कुछ कमाए वठो फरमा तमाम वडी रात थवे ऐं या हत्ता मतलइल फजर एतरे तई या सलामती रहंदी आ जेस बाक फुटे ताई बाक फुटे खां पोए सजो दी दाखिल आए ये थोड़ो मामलो अरबी जो आ समझण जो मसलो उस अरबी जो मामलो हिया त असा वट मशहूर आ हिकड़ो ग्रामर में हत्ता गायत मुगैया में दाखिल हुंदिया न हुंदिया ने ते वडो बहस आ त पोयो हिस्सो हत्ता जो पोयन में उन में हिकड़ो मिसाल यो दीदान अकल तो समकत हत्ता रासिहा मां मच्छी खाधी ता जो सिर भी खाई गयो माना सिर भी खाइण में शामिल आ न हत्ता खां पो वारी शय भी त हत्ता मतलइल फजर त माना मतलइ फजर भी
उनमें शामिल आ त इन जी माना छा रात में जेको आईंदा ॾींहं आहे उहो बि शामिल आहे छो रात हितो निकिरंदी या फिरंदी फिरंदी असां खां थींदी वरी सऊदी वेंदी सऊदी खां थींदी वरी हेठि वेंदी वरी हेठि वेंदी वरी हेठि वेंदी असां वटि वरी सिज उभरण वारो हूंदो त वरी होॾे रात अमेरिका में थींदी ईंदी ये रात 24 घंटनि में पूरी धरतीअ ते ख़बर कंदी त माना इहा रात 24 घंटा रहंदी आहे इन पासे इशारो आहे खुद कुरान शरीफ़ जो त हता खां पोइ वारो हिसो ॿुधाए त हाणे सुवाल न थींदो त साईं असांजी लैलतुल क़दर ॿी आहे वरी सऊदी वारनि जी ॿी आहे वरी अमेरिका वारनि जी ॿी आहे छा लैलतुल क़दर त हिकिड़ी रात आहे या ईअं हेॾे होॾे कीअं बाबा उहा हिकिड़ी रात फिरंदी वेंदी सभु ॾींहं रहंदी वेंदी ॻाल्हि सम्झो न बस बाक़ी रहियो इन में ॿियो वॾो मसइलो त इहा कहिड़ी रात आहे हुजूर जन फरमायो या आखिरी अशरे में आहे पर काफ़ी बुजुर्ग लिखियो आहे जेका गुज़रियल रात गुज़री वई 17 इहा बि थी सघे थी छो त 17 जे ॾींहं साईं ॿुधायो न त जंग बदर फतह थी ऐं 17 जे ॾींहं हज़रत इमाम हसन फरमायो हैदर करार अली अल मुर्तज़ा खे ज़ख्मी कयो वियो इन जी शहादत जी इब्तिदा 17 खां थिए थी हज़रत अली जी शहादत जी इब्तिदा 21 में दुनिया का पर्दो करे विया बुरको मटाए समझो था ना बाकी इतने जख्मी होया तो 17 का यो कम शुरू थियो ऐं मके जी फतह भी बादल लिखिया तो 17 ते आ तो 17 यो वडो हिकड़ो अजीम थी सके तो इन रात लैलतुल क़दर थी सके थी पर इन में 35 कौल लिखियल आहिनि हिकड़न जो त सजे साल में दायरा शाह वलीउल्लाह जो ख्याल आहे त जेको सजो साल तहज्जुद पढ़ंदो उनके मिलंदी या सजे साल में फिरंदी पर कुरान और हदीस में साफ साफ लिखियो पियो आहे त इहा रमज़ान में आहे ऐं सही हदीस बुखारी शरीफ बेन हदीसन में आहे त इहा आखिरी अशरे में आहे माना आखिरी दहाके में ऐं हुजूर फरमायो मुखे बुधाई वई पर मां बाहर निकतुस त ॿ ॼणा पाण में विढ़न पिया झगड़ो पिया कन मां उन्हनि ॾे जो तवजो कयो त मुंहिंजे ज़हन खां अल्लाह ताला उहा हटाए छॾी इन करे मां चइबो त मुसलमाननि जो झगड़ो करणु अहिड़ो ख़राबु आहे जो ख़ैर मोटी वेंदो आहे आयल ख़ैर मोटी वेंदो आहे पाण में झगड़ो न कयो जिहाद जारी कयो काफ़रनि सां हिंदुनि सां विढ़ो अमेरिकन सां विढ़ो बाक़ी पाण में मोहब्बत प्यार सां रहो फितनेबाज़ी न कयो हिते फितनेबाज़ी कंदो त ख़ैर मोटी वेंदो ऐं उलमा लिखियो आहे पाण में मुसलमान तॾहिं विढ़नि था जॾहिं जिहाद बंदि आहे जिहाद खुलियल हुजे हिकिड़े पासे ॾे कढी छॾियो मुंहुं सही जाइ ते त पोइ हिते छो विढ़े था ओॾे मुंहुं बंदि आहे त पोइ हमरा पाण में पिया बखंदा पोइ हिते उहो जंग जो मादो हिते था खपाइनि इंसान में बुराई भलाई ॿई पियल आहे जेकॾहिं उनखे सही रस्तो न मिलंदो नौजवान आहे उनखे घरवारी न मिलंदी ज़ाहिर आहे उहो कोशिशि कंदो ग़लति जाइ ते त माना ग़लति जाइ ते हलियो वेंदो तंहिंजे करे उनखे सही रस्तो ॾियो उनखे घरवारी सस्ती करे ॾियो त मसइलो उनजो बि हल थी वेंदो तव्हांजो बि घर आबाद थी वेंदो त मसइला सभु सिधा थी वेंदा जेकॾहिं सही जाइ न ॾींदो त उहो ग़लति रुख़ इख़्तियार कंदो इन जे करे इहो ग़लति रुख़ तॾहिं इख़्तियार थियो आहे जो असां असल जाइ तां हटी विया आहियूं उन नमूने ते रहूं हा त जेकर असांजो रुख़ हेॾे पाण में न थिए असां ओॾे मुतवजे हुजूं त बहरहाल मां पे अधु रखियो उहा रात आखिरी अशरे जे 21 ताक जे रातनि में हुजूर जन फरमा ॻोल्हियो मूंखे एतिरो ॾसियो वियो आहे त आहे 21 रात में वो कहिड़ी में आहे 21 में आहे 23 में आहे 25 में आहे 27 में आहे 29 में 5 रातूं त कम अज कम पर वरी ॿी हदीस आई हुजूर जन फरमा आखिरी अशरे जी 21 रातनि में आखिरी अशरो जेकॾहिं 29 जो चंड बीठो त पोइ आखिरी अशरो जेको आहे उहो थींदो 19-20 खां शुरू आखिरी 10 को शुरू थींदो 10 थियनि न
त हाणे होॾे 29 थी विया त हेॾे हिकिड़ो वधाइणो पवंदो त 20 थी वेंदी 21 माना आख़िरी अशरे जे पहिरीं तारीख़ थी वेंदी 20 तो इन जे करे उलमा लिखियो हदीस जे कन किताबनि में आहे त इन आख़िरी अशरे जी 21 त 21 आ बधी भी 21 थी माना यो आख़िरी अशरो ख़ास करे इन कैफियतन में गुजारियो जो कम अज कम बियो कुछ न कयो त तरावीहूं पा जमात पढ़ो इन आख़िरी अशरे में ऐं असर जो उहे उथंदा आयो सहरी करण वारा सहरी कंदा ऐं सहरी करण सुन्नत आ हुजूर जन फरमा जरूर सहरी कयो कुछ न कुछ खायो बियो न एक अध खारक खायो मानी न वणे त भी कुछ न कुछ पियो फरमा इए मुंजी मां उम्मत जी तकलीफ दिसण न थो चाहे मता तवा बुखार रही वणो छो रहो तां के मुफ्त में ड्रव करण सा भी सवाब मिलंदो त सहरी करे छडियो न तजे कर सहरी जे ला हुजूर ताकीद फरमाई त सहरी करण ते उथंदो आ मानो उन वक्त में तहज्जुद भी पढ़ी से चे तो न पढ़ण जो हिकड़ो इलाज बुजुर्गन लिखियो आ त 2-3 वटा पानी जा सुमण महल पी छडियो त ज़ाहिरा पेशाब 2-3 कलाकन खां पो वठंदो ता के जोर सा वठंदो गुर्दा भी साफ थी वेंदा तहज्जुद ते भी उठी वेंदे सवलो इलाज आ सो तमाम बुजुर्गन वडी गालियों ठाए रखियो त तहज्जुद पढ़ण जो सवलो तरीक़ो इहो आ सुमण माल 2-3 वटा पानी जा हणी छड 2-3 गिलास पी छड पानी तो के पेशाब उठाइंदो बस पो तू ही करे अखन ते पानी छंडो हणी करे मुसल्ले ते बीजी वज बरकात पढ़े भी हुजूर जन फरमाओ खैरुम मिन दुनिया व मा फिया आधी रात का पो आखिरी हिस्से रात जे में बरकात जे पढ़ियो दुनिया व मा फिया का उनके अधिक अजर मिली थो त माना सब कुछ तो के मिली वे इन जे करे इया शयूं हाने कयो आखिरी अशरे जे रातन में बाकी कन बुजुर्गन कसम जे हद ताईं खयो आहे त या रात 27 उन जा दलील भी कढिया थन त 7 आसमान हन 7 ज़मीनूं हन 7 तवाफ जा चक्कर हन 7 जमरात हन ऐं 7 साईं के जवा सब 7 इस्लाम में तमाम घणो 7 जो अंग इस्तेमाल थियला त या 27 तारीख आ हिकड़ो दलील इहो दिनो अब्दुल्लाह इब्न अब्बास बियो दलील दिनो थस त लैलतुल कदर 3 दफा आया इन सूरत में लैलतुल कदर में अखर हन 9 लाम ये लाम ता लाम देखो गणो लैलत में घणा अखर थिया लाम लय ये या वरी लाम वरी ता 4 अल कदर अलिफ लाम काफ दाल रा घणा थिया 5 और 4 9 त लैलतुल कदर में 9 अखर कुरान में आयो आहे 3 दफा लैलतुल हसे इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल कदर वमा अदराक मा वरी लैलतुल कदर खैरुम मिन 3 दफा आयो 3 दफा आयो त 7 9 8 9 3 9 27 तंजे करे इन के 3 9 27 त या 27 तारीख या इन जा अखर गणियो अजय इन्ना एक अखर अंजलना बियो अखर अंजलना फी त्रियों लैलतुन ये गणीदा वणो तो मतलल फजर फजर जे को 3 अखर बिंदो हे 27 अखर आहे हे माना इहा रात यो 27 अखर माना इतो भी अब्दुल्लाह इब्न अब्बास चयो असा के पक थी लगे त कुरान इशारो करे छडियो आती 27 रात तंजे करे 27 रात जी वधिक एहतमाम कयो कोशिश कयो या रात लगी वई बाकी वण सजदो करना है पानी समुद्र जो खीर थी वेंदो आ मिठो थी वेंदो आ फलान इयो हदीस में कोने कह बुजुर्ग के कशफ थियो हुजे त थी सके अल्लाह वारन के कदे कदे एड़ी शयूं नमूदार थी वेंदियूं उनन जे अगिया नजर इंदियूं ये सब जे ला हुजे न हाथ नबी साईं बुधायना नबी साईं एड़ी गाल बुधाई कोने बाकी हुजूर जन निशानी खास बुधाई आ जेकी रात गुजरी वेंदी पो वारी निशानी बुधाई थन अगे वारी न बुधाई थन
माना रात गुजरी वने सुबह जो सिज मेरो मेरो उथे चिट्टो न उथे समझो त रात जेका गुजरी वई इन में ऐं रात उहा थधी घणी भी न हुंदी घणी गरम भी न हुंदी उन रात में कुत्ता घट भौंकंदा या लैलतुल कदर जो खास निशानियों आन कुछ हदीस में कुछ बुजुर्गन ठायो दुआ कयो अल्लाह ताला असां ता सबने के या रात अता फरमाए ऐं कदर कयो रमजान जा रोजा बकाया त कोई भी न छड़े छो ता के खबर आ त नमाज नमाज जानवर पढ़दा है नमाज ता खबर आ तारी में भी नमाज पढ़दी आ तुम्हारी बकरी भी नमाज पढ़ंदी आ कुकड़ भी नमाज पढ़ंदी मां न तो चवा हिन में लिखल आ कुल्लुन कद अलम सलातहु व तस्बीहहु कुरान में आए हर शय जाने थी पांजी नमाज ऐ तस्बीह माना सब शय कुल्लुन कद अलम सलातहु व तस्बीह नमाज पढ़ना तवाफ चक्कर देन फरिश्ता भी करना समझो जिन भी करना ये सब कम बी मखलूक भी कंदी आ पर रोजो जेको आ ना वो इंसान ने जिनन दे लाया बेन दे लाया रोजो जानवर रखी न सघंदो आ नमाज पढ़ंदो आ तस्बीह पढ़ंदो आ जिक्र कंदो आ जानवर अजे पर रोजो चवेस अधी बकरी तू बीठी आ हे गाह जो अधमण रखियो थो वना हाली वेझो नाच जाए न अदा 5 मिनट बीहंदी चाहे 5 मिनट त रोजो रख मां अचा तो पो खाए जाए न बी चक हणंदी इता ता समझो तो रोजो जानवर न रखदो आ तवा त रखदा हुंदो न मां तवा के न तो चवा रोजो जानवर न रखंदो आ रोजो केर तो रखी सके इंसान फरिश्तो भी न रख सघंदो आ छो फरिश्ते के न मैदो आ न पेट आ न खाधे जी जरूरत आ न उन्या फरिश्ते में अकल आहे पर शहवत घुर्जू ना है जानवरन में शहवत घुर्ज आहे पर अकल ना है इंसान में बई शयूं रखियूं अथसि अकल भी शहवत भी घुर्जूं भी हाने फरिश्ते के चो मानी न खा हो तो उहे न खाईंदो अब इन में केड़ो कमाल आ वो तो खाईंदो ही कोने पानी न पी घरवारी भी कोने फरिश्ते के नरमात थींदा ही ना है हाने मसलो थी वियो तो फरिश्तो भी रोजो नथो रखी सके रोजो केर थो रखे इन करे चऊं तो रोजो तो के जानवरन खां मथे तो करे छड़ो जानवरन खां ना फरिश्तन रूहानन खां भी रोजे में तू मथे तो चली वने अल्लाह फरिश्तन के खुद तो चवे दिसो मुझे करे मानी नथो खाए कमरे में पई थस पानी न तो पिए शरबत बोतलूं फ्रिज में भरियूं पयूं थस फरिश्तो दिसो कोई न तो दिसे समझे तो मुझो अल्लाह दिसे तो इन मुखे समझो आ त हिन जो दर्जो मां तहां खां कीअं न मथे क्या रोजेदार जो इन करे फरमाए बेन के अजर दींदुस फरिश्तन खां वठी रोजेदार जो अजर मां पाण दींदुस करे इंसान थियो इंसानियत छा में आ रोजे में आ इंसानियत छा में आ खाण पीअण में आ जा खाण पीअण अखिन जे करे तवा इंसान थिया अखियूं त तवा का सोणियूं डांद खे कोनन न तो को वधी सोणियूं हेडियूं बेहतरीन अखियूं चीरवियूं अजे एडियूं आलीशान अखियूं घुमण में तो खूब मजबूत ताकत में तो खां वधिक ताकतवर सब शयूं उन्हनि में आहिनि पर रोजो कोई न रखी सघंदो जानवर इन करे जानवर न थियो इंसान उहो आ जेको रोजो रखी फरिश्तन के भी किरास करे दुआ है अल्लाह मुझे हाज़िरी कबूल करे बाकी सवाल हुजन न कयो दुआ साईं कराइंदो बाकी
हुजूर जन फरमा रोज़े के पाक कीअं कंदो थोड़ो तवज्जो कजो बस आखिरी ॻाल्हि हिकिड़ी रहिजी वई हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई रोज़े में कमियूं बेशियूं थींदियूं रोज़े में कॾहिं ग़लति भी ॻाल्हाइजी थो वञे कॾहिं तिखो भी ॻाल्हाइजी थो को ज़ाल मुड़ुस सां भी झगड़ो थी थो वञे कॾहिं रोज़े में चिड़चिड़ भी थी वञे ये कमियूं बेशियूं कीअं रफ़ो थियनि उलमा हदीस में आयो त तव्हां आख़िर में फितराणो कढो छा कढो फितराणो केतिरो कढो फितराणे जी ख़बर अथव केतिरो हाँ फितराणो केतिरो कढो हुजूर सल्ला हुजूर जन फितराणो कॾहिं भी बसेर कणक जो कोने कढियो को मूंखे ॾेखारे वञे मौली साहब त नबी साईं बसेर कणक जा फितराणो कढियो हुजूर जन हमेशा फितराणो 4 सेर खारकन जा कढिया आहिनि साहबा किराम किशमिश जा 4 सेर कढिया आहिनि जवन जा 4 सेर कढिया आहिनि छाजा जवन जा खारकन जा किशमिश जा त हाणे कढो 4 सेर खारकन जी रक़म त मुंहिंजे ख्याल में 1200 रुपया फी फितराणो थींदो हाँ जी 1200 रुपया सुठी खारक 600 रुपए मिले थी अजा इहो 300 रुपए मिले थी सुठी खारक 300 के जेकॾहिं 4 किला कयूं त 1200 माना 1200 रुपया फितराणो असली इहो आहे हजरत अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु इहो हजरत अमीर माविया जे दौर में कणक आई कणक तो हुई कोन हुजूर जन त हमेशा सॼी जौ खाधा कणक तो हुई कोन कणक आई हजरत अमीर माविया जे दौर में हजरत माविया रज़ी अल्लाह अन्हु का पुछो से कणक जो केतिरो कढाऊं जे बाबा कणक त असां वटि खारकन खां मथे बीठी आहे कणक खारकन खां त हाणे इन जो अंदाज़ो 2 किलो कढो इहो उन चयो 2 किलो कढो कंहिं चयो हजरत अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु ॿुधो 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 पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी हजरत अमीर माविया जे चवण ते 2 सेर कढे कणक जा तुंहिंजी मर्ज़ी हुजूर वारो फितराणो कढे तुंहिंजी मर्ज़ी ॻाल्हि सम्झो था न बाक़ी कंहिंखे ॾींदो अल्लाह हे मां राति ते गुज़ारिया था हाँ साईं हे भी अथी वञा हे भी सम्झे अब मसलो समझो बाक़ी फितराणो कंहिंखे ॾियूं ॾेई पंहिंजे ग़रीब मिस्किन खे भी सघे थो पर मुफ्ती शफी रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान जो वॾो इनी तकी उस्मानी साहब जो वालिद साहब वॾो आलिम हो तमामु वॾो तकी साहब वारा अंग्रेजी पढ़ी मड़े हीअं करे मथे चढ़िया आहिनि उन्हनि जहिड़ा आलिम कोन्हनि तकी साहब दावा नथो कयां पर असां जहिड़ी तकलीफ़ न करे सघंदो ॿुधो तकलीफ़ तव्हां उनजो बि मुंहिंजो बि ॿुधजो वञे समझे ये दावा ना है तवा पंहिंजे उलमा के घट समझदा है परे के जो वेठो मथे आ मथे वेठो तो के मथे नजर अचे इन जो वालिद साहब असांजे उस्तादन जो भी उस्ताद असांजे वालिद साहब असां गड पढ़ियो तकी साहब जो वालिद साहब मुफ्ती शफी रहमतुल्लाह अलैह दारुल देवबंद में असांजे वालिद साहब के साईं जन 10 रुपया मोकलींदा देवबंद ने मां वो रसीदूं लधियूं अजे वो लिखियूं पयूं त 10 रुपया साईं जन हितों मनी ऑर्डर करे मोकलींदा हिंदुस्तान पाकिस्तान हिकु हूंदो साईं जन पढ़ायो उन दौर में असांजो वालिद साहब गरीब हो साईं जन साईं हजरत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हजरत दे पैसा असांजे वालिद साहब जे मोकलियो मुफ्ती शफी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने जो मुफ्ती शफी रहमतुल्लाह अलैह लिखियो आ फतवा में त फितराणो मदरसे जो हक आ ज़कात मदरसे जो हक आ छो उन दलील लिखा त 2 सवाब मिलंदा तवां के जट के दींदो भली दियो गुनाह कोने जायज भी आए पर वो बेनमाजी हुंदो आजे नशाई हुंदो खणी गरीब आहे
पर बदमाशियों कंदो तू पैसा दे उन खां बदमाशी में ताकत बख्शी मदरसे में गरीबन की औलाद पढ़े थी उते खर्च कंदो तो डबल सवाब मिलंदो एक गरीब के भी दिनो वे बियो दीन जी इशाअत हाने को ठेऊ मल नींदो तो मदरसन के अची करे पैसा अब वो नींदा असा ये मुसलमान न देन न तो मदरसा बंद थी वेंदा मदरसा बंद थी वेंदा उलमा कानो निकरदा कुरान केर बुधाइंदो मसला ये फिकराने जा केर बुधाइंदो इन करे उन लिखवा त डबल सवाब है मदारिस के देन इन जे करे बेहतर में बेहतर तरीको यो आ त फितरानो ए ज़कात उन जी सही जाय जेका है मसरफ जेके चबो अरबी में उन जी सही मसरफ जेको है जाय जेका है वो मदारिस बाकी पांजे रिश्तेदार के दे सके थी गरीब मिस्किन हो जाए उन मनो कोन जी सही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सवालात सही शाह रोज़े सा कन्ना है अख में दारू विझी सके तो वज़ाहत फरमाए हाँ रोज़े सा कन्न में दारू नथो विझी सके अरब जे उलमा कुछ लिखियो आ पर असां जे उलमा फतवा दिने त कन्न जो ताल्लुक हेठ वेंदो आ इन जे करे कन्न में विझंदो तो रोज़ो भजी पवंदो बल्कि कन लिखियो आ त के कपह मिलंदी आ न कन्न के सफ़ा करण वारी इहा जेकने विझी वरी बियो दफ़ो कढे वरी विधाई त रोज़ो भजी पवंदो इहो बि अंदर विझे थो पियो तंहिंजे करे इहा बि न हणजे बाक़ी अख में दारू विझी सघे थी सवालात तिलावत जो सजदो असर नमाज खां बाद में या फजर नमाज खां बाद में सिज उभरण खां अॻ में ॾेई सघिजे तो या न ॾेई सघिजे थो बेहतर आहे त पोइ ॾे जेकॾहिं उन वक़्तु ॾे त बि जाइज़ आहे सवाल आहे त साईं टिन वक़्तनि में न ॾिबो सिज उभरे सिज सफ़ा लहे पियो सिज अध अंदर आ अध ॿाहिरि आ उन वक़्त में भी सजदो न कबो टाक मंझंदि जो भी सजदो न कबो हेठि सिज अध अंदर बुॾे थो पियो अध ॿाहिरि बीठो आहे लहण वारो आहे इन वक़्त भी न कबो जी सवाल आहे त साईं 20 सालनि खां पहिरियां कंहिं नौजवान जी ॾाढी सफ़ेद थी वञे थी छा अहिड़ो नौजवान कलर या कारी मेहंदी हणी सघे थो ऐं इमामत कराए सघे थो या न कारी मेहंदी मकरूह आहे इमामत त थी वेंदी बाक़ी रहियो मकरूह अमल थो करे तंहिंजे करे अहिड़ा रंग मिलंदा आहिनि जेके वेझा थोरो सावा आहिनि डार्क आहिनि नासी घाटा नासी आहिनि परे खां कारा नज़र ईंदा आहिनि अहिड़ा रंग आलीशान निकिता आहिनि उहे माण्हू लॻाए ज़रूरी आहे त तूं कारे हणे सवाल आहे त साईं मोतक़िफ़ वोट ॾियण वञी सघे थो इत्काफ़ जी हालत में न वोट ॾियण न वेंदो इत्काफ़ भॼी पवंदुसि सवाल आहे त साईं टच मोबाइल ते क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे सघिजे थी या न बाक़ी वोट जेकॾहिं अहिड़ो आहे जो हू सम्झे थो मुंहिंजे हिकिड़े वोट सां कमु घणो चढ़ी वेंदो ऐं इस्लाम जो वोट आहे त इत्काफ़ भॼी हलियो वञे ऐं पोइ हिकिड़े वरी मोटी अची हिकिड़ी राति जो हिकिड़ी ॾींहं जो नियत हिते ई करे रमज़ान में त बसि उहो कदा बि थी वियुसि हिकिड़ी राति हिकिड़ी ॾींहं सवाल आहे त साईं टच मोबाइल ते क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे सघिजे थी या न हा हा मज़े सां कयो टच मोबाइल ते भली तिलावत सवाल आहे त सखर में कहिड़नि साहबनि जूं क़बरूं आहिनि हिननि जा नाला छा आहिनि ये बुजुर्गनि जी का ॻाल्हि आहे जेका मशहूर थियल आहे ये साहबा जूं क़बरूं कोन्हनि जैसे अंबसा वगैरह अलाए छा नाला लिखियल आहिनि न उन जी मां तारीख़ वञी ॾिठी उहे हिते न आहिनि ॿियनि जायुनि ते शहीद थिया आहिनि उते पिया आहिनि ॿियनि मुल्कनि में सम्झे उन्हनि जूं क़बरूं बि उते ठहियल आहिनि हिते मिड़े हीअं नाला लिखी छॾिया अथनि पंहिंजे दुके ते चवनि था त हज़रत ताज महमूद इमरोटी हिते कशफुल क़बूर कयो हो हज़रत खे महसूस थियो उन जी रूहानियत हे त सहाबी लॻनि था ईअं को लफ़्ज़ चयो अथनि अलाए न चयो अथनि माण्हुनि खणी मशहूरु कयो आहे हाणे उन जी रिवायत सही मिले कोन थी
इन जे करे इन के सहाबी चवण असा के खबर ना है, असा खबर ना है। सवालात से इत्काफ वारो गुस्ल करे सके तो या ना? इत्काफ वारो गुस्ल बाहर निकरी कंदो तो इत्काफ असांजे बुजुर्गन लिखियो भजी पवंदो। बाकी देवबंद वारन लिखियो आ, मुफ्ती सईद देवबंद जो वॾो आलिम हो, हाणे फौत थी वियो आहे। उन बयान में भी चयो आहे त जेकॾहिं शदीद गर्मी हुजे त लोटो पाणीअ जो हुजे साण पेशाब पाखाने ते वञे, ॿ टे लोटा यकदम हारे वरी हेठों इस्तंजो भी कयूं भईदो अचे। माना इहा हिकड़ी तावील लिखी अथसि त निकतो ज़रूरत जे लाइ, पंहिंजी इंसानी ज़रूरत जे लाइ उते लोटड़ो भी हारे छॾे पाण जे मथां, हितां कपिड़ा लाथियूं वञे, छड़ो अंगोछो बदल हुजे, बसि अंगोछो टंगियो, ॿ टे लोटा आहियूं हलियो अचे त पोइ इहा उन लिखी आहे जॾहिं शदीद गर्मी हुजे। हाणे त मौसम मज़ेदार आहे, छो त हुज़ूर जन शदीद गर्मी में इत्काफ में वेठा आहिनि ऐं 8 साल वेठा आहिनि, 9 साल वेठा आहिनि, कॾहिं बि गुस्ल न कयो अथनि। हदीस में कोन्हे त इत्काफ में निकिरी गुस्ल कयो हुजे, ज़रूर करनि हा, त इहो कोन थो मिले। इन जे करे असांजा मुफ्ती उहे, बाक़ी जुमे जो गुस्ल असांजा सिंध जा उलमा, ख़ुदि मां बि चवां थी, ऐं हे मौलाना तव्हांजो इहो मुफ्ती बि चवंदो आहे, रोहड़ी वारो मौलाना अब्दुल वहाब साहब इहो बि चवंदो आहे। पर मां इहो ॾिठो असली मताना में लिखियलु आहे, मताना अला मरमतिल खज़ाना, इहो किताब आहे फतवा जो जाफर बूबकानीअ जो, उन जे हाशे ते लिखियलु आहे त जीअं मुस्तहब वज़ूअ जे लाइ दलील मज़बूत आहे। मुस्तहब वज़ू मसलन हिकिड़े खे इशराक पढ़ना आहिनि, इत्काफ वारे खे, हाणे उहो निंड खां उथियो वज़ू करणु वेंदो त इहो इशराक पढ़णु फर्ज़ त कोन्हे, नफ़िल आहे, नफ़िली इबादत जे लाइ वज़ू बि त मुस्तहब आहे न, ज़रूरी त कोन्हे। अजय हाणे जॾहिं कंदो नफ़िली इबादत करण जे लाइ निकिरे थो पियो, वज़ू करे थो पियो ऐं पोइ वरी अंदरि अचे थो पियो त जुमे जे गुस्ल जे लाइ सुन्नत मुअक्कदा लिखी अथनि। बाज़न बुजुर्गन इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जो कौल ख़ुदि हदीस शरीअ में मौजूद आहे। हदीस शरीअ माना हुज़ूर भी फरमायो आहे त वाजिब आहे मुसलमान जे मथां जुमे जो गुस्ल करणु, वाजिब जो लफ़्ज़ आहे। असांजा उलमा चवंदा आहिनि त वाजिब उन वक़्तु हो जॾहिं माण्हुनि मां बदबू ईंदी। हुज़ूर जन हिकिड़े दफ़े जुमे में आया त मज़दूर टाइप जा माण्हू, ग़रीब माण्हू निमाज़ पढ़ण जो आया त जुमे मस्जिद में बदबू ठही वई। हुज़ूर जन फरमाया ॿेरां तव्हांजे मथां वाजिब आहे त जुमे में अचो त गुस्ल करे अचो, कपिड़ा धोई अचो। इन जे करे वाजिब उन दौर में हुयो, हाणे कोन्हे। असांजे बुज़ुर्गनि ईअं चयो आहे, पर सुन्नत पोइ बि आहे। जॾहिं सुन्नत जे लाइ माना मुस्तहब जे लाइ निकिरी सघे थो पियो त सुन्नत जे लाइ जुमे जे ॾींहुं गुस्ल करण जे लाइ, जुमे जी निमाज़ जो गुस्ल करण जे लाइ निकिरी वञे ऐं तड़करे मोटी अचे त मां बि चवां थो जाइज़ आहे। इहो मुफ्ती साहब बि, असांजे मौलाना मुफ्ती ग़ुलामुल्लाह साहब बि चए थो, सम्झे। मां तव्हांखे हवालो बि ॾिनो त असांजे सिंध जो बुज़ुर्ग बूबकानी उन बि लिखियो आहे त पुराणे ज़माने में उनजो किताब पुराणे ज़माने जो हाणे छपियो आहे, उन में बि लिखियो आहे त इहो जुमे जो गुस्ल करे सघे थो। उनमें साबुण ऐं तेल भी हणी थो सघे, हणी अचे, सफ़ाई चङी तरह करे अचे। हालत जनाबत में रोज़ो रखण कीअं आहे? भली मज़े सां रखे, गुरड़ी करे रोज़ो रखी छॾे, वरी पोइ निमाज़ खां अॻु में गुस्ल करे, कोई मसलो। इत्काफ में मोबाइल ते घरवारीअ सां ॻाल्हाए थो सघे? हा, ॻाल्हाए सघे थो, पर गंदियूं फ़ाहिश ॻाल्हियूं न ॻाल्हाईंदो। घरवारीअ सां के माण्हू कुझु डीप ॻाल्हाईंदा आहिनि, एॾो गहरो ॻाल्हाईंदो न, ज़रूरी ॻाल्हि हुजे मानी मोकिले ॾे, बसि टाइम थियण वारो आहे, अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि ज़रूरी आहे त ॻाल्हाए सघे थो। रंग साईं जेको लोह खे लॻंदो आहे, जेकॾहिं माण्हूअ खे लॻी वञे वज़ू या गुस्ल लहंदो हुन सां? रंग जेको लोह खे लॻंदो आहे, हिकिड़ो उहो आहे जंहिंखे छा चवंदा आहिनि, छिलड़ हूंदो आहे, हुनखे छा चवंदा आहिनि, ऑयल पेंट।
ऑयल पेंट लगी वियो त गुस्ल न लहंदो वज़ू भी न थींदो उनखे पहिरियों घासलेट सां लाहे चङी तरह ते पोइ वज़ू करे ऐं जेकॾहिं रंग करण वारो आहे त हथनि ते दस्ताना पाए रंग करे सम्झेसि तव्हांजो वज़ू महल वरी दस्ताना लाहे पोइ साईं खे चवां इहो कमु करे या वरी उनखे रंग खे लाहिण जी दवाऊं बि आहिनि उहे इस्तेमालु करे लाहे छो त उनखे छिलको आहे अंदरि पाणी न पहुचंदो इन जे करे नाखून पॉलिश सां बि वज़ू ऐं गुस्ल न लहंदो आहे पर रिमूव शायदि मिलंदो आहे अहिड़ो जंहिंसां वरी उहे औरतूं लाहे छॾियूं श्रंगार करणु औरत जो हक़ आहे भली करे उन उहो पाबंदी न आहे हिकिड़ी हदीस में इजाज़त मूंखे नज़र आई हुज़ूर जन हज़रत उसामो नंढड़ो हो फरमाओ हे छोकिरी हुजे हा त मां हिन खे श्रंगारियां इन जी माना त छोकिरी खे श्रंगारजे न छोकिरी श्रंगारियल हूंदी त माण्हू वठंदा न श्रंगारी लिम पई वहेसि त उहो केरु वठंदो तंहिंजे करे उनखे श्रंगारियो न माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर न कबो बाक़ी साफ़ सुथरी रहण इहो उनजो हक़ आहे ऐं पाण खे श्रंगारे ठाहे जेकॾहिं सुर्खी पाउडर हणे भली हणे पर वज़ू ऐं गुस्ल में नाखून पॉलिश लाहे पोइ कंदी उहो रिमूव करे पोइ उनखे वज़ू कंदी न त न थींदुसि न वज़ू उनजो थींदो न निमाज़ थींदी न गुस्ल लहंदो जी साईं मुफ्ती साहब जो कारी साहब तरावी नमाज पढ़ाता है उनकी खिदमत करनी चाहिए हदिया वगैरह देकर मुफ्ती किफ़ायतुल्लाह साहब ने किफ़ायतुल मुफ्ती में लिखा है कि कुछ न कुछ दे देना चाहिए तकर्रुर न करें मुकर्रर न कहो मुकर्रर न करें कि यहाँ देना ही देना है नहीं कुछ न कुछ दे देना चाहिए क्योंकि ये गरीब होते हैं कुरान मजीद का ताउन है ये इनकी खिदमत नहीं करेंगे तो शायद ये पढ़ने पढ़ाने वाला भी कोई नहीं रहेगा और वो ज़रवली तो चवे थो हिनन के घट में घट 25-30 रुपया हिकड़ो हिकड़ो माण्हू ॾे ये चयो था न हा से ॿुधो साईं भी शायद ॾे थो तो घट में घट 20-25 ॾियो हिनन के सॼी उमिरि कमायो था ये काॾे वेंदा वीचारा ये कुरान वारा तव्हां कोन वठंदा ॿियो जेका हुननि हमेशा इहो उसूल आहे मां वटि जेको सौदो हूंदो मां उहो तोखे विकिणी ॾींदुसि न तो वटि वरी जेका शइ हूंदी उहा मां तोखां वठंदुसि न उन्हनि वटि जेको सौदो उन्हनि तव्हांखे ॾिनो हाणे तव्हां पंहिंजो सौदो कुझु खणी मुक़ररु न कयो मुक़ररु छाजे करे जो इबादत आहे इबादत जो एवज़ो न वठिबो आहे तंहिंजे करे हो बि न सम्झे त मां एवज़े ते पढ़ायां थो चए त मां अलाह ख़ातिर थो पढ़ायां बाक़ी तव्हां उनजो हक़ सम्झो त ग़रीब आहे मिसकीन आहे इन जो ताउन कंदासीं त असांखे भलाई थींदी पर जेकॾहिं हाफ़िज़ बि अहिड़ो हुजे जेको अमीर आहे त वाह वाह सुभान अल्लाह उहो उन खां अञा खीसनि मंझो कढी बि वठो माण्हूअ जो रत नापाक हुजण जो दलील ॾींदा माण्हू जी रत नापाक हुजण जो दलील ॾींदा दम मसफूहा लिखियो न पियो आहे क़ुरान मजीद में वहंदड़ खून क़ुरान में आहे न 4 शयूं हराम आहिनि उन में दम मसफूहा आहे तंहिंजे करे इहो बि वहंदड़ खून पलीत बि आहे हराम बि आहे जेकॾहिं औरत इतिकाफ़ में वे त हेठि धरतीअ ते वे या खट ते वे त भली वे पर लीको कढंदी सॼो कमरो कोन कंदी हिकिड़ो हिसो लीको कढी उन में लहंदी हेठि वेहे मथे वेहे उन टुकड़े में रहंदी हेॾे होॾे न वेंदी हिन जो सॼे घर खे लीको कढी वेही रहे ना समझी वारी उम्र में जेकॾहिं निकाह थिए त इहा छोकिरी जवानीअ में न करे त इन लाइ छा हुकुम आहे जवानी में न करे त हा न करे थी उन निकाह जी नंढपण उन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं पीउ मां करायो आहे त न करण जो छोकिरीअ खे कोई हक़ कोन्हे इस्लाम सलम करे छॾियो आहे छोकिरीअ खे इहो चई छॾियो अथसि त तोखां वधीक तुंहिंजा पीउ मां तोसां प्यार कनि था तूं बि पंहिंजे नफ़े नुक़सान खे एतिरो नथी सम्झे जेतिरो अबे अम्मा करायो आहे त इन खे न करण जो हक़ कोन्हे निकाह थी वियो उहो ई रहंदो टुड़ी न सघंदो
पर जेकॾहिं अबे अम्मा खां अलावा ॿियनि भाइरनि सौटनि मासातनि करायो आहे मामनि करायो आहे सम्झुसि त उन में छोकिरी बालग थियण सां उनखे चइबो आहे ख़ियारे बुलू बालग थींदी ॿ शाहिद बीहारींदी मामे मुंहिंजो जेको निकाह करायो आहे मूंखे क़बूल न आहे निकाह ख़तम ॿियनि जो निकाह रद्द थी सघे थो अबे अम्मा जो निकाह हो साईं सवाल ये आहे त बैंक में सेविंग अकाउंट खोलाइण में असांजा पैसा वधनि था इहो हराम आहे या हलाल ये बाकायदे हराम आहे यो व्याज नाजायज आहे तोणी इस्लामी बैंक हुजे उन में भी पैसा वधन था हराम आहे जमहूर उलमा हिंदुस्तान पाकिस्तान जा मुतफ़िक़िन सवाए तकी उस्मानी जे सवाए तकी जो तकी तकी साईं जन के साईं महमूद असद रहमतुल्लाह अलैह के मां तकी साहब जी बुधाई एकड़ी फतवा मुते चिली विया साईं जन अब छॾनि खे चई ये दुनिया वारा माण्हू हल तो ये तो पंहिंजी ॻाल्हि कर सवाल आहे त हिकु इंटरनेट ते ऐप आहे उन में 1500 रुपया इन्वेस्ट करण खां पोइ असां ये सब हराम आहिनि ये जेके भी पैसा ये जेके भी रांदियूं हे हो ठाहियूं अथनि जंहिंमें पैसा वधनि था पिया अचनि असां हिन सां डॉलर ख़रीद कयूं था पोइ वरी हीअं था कयूं वरी हूअं था कयूं ये सभु यहूदियुनि जे साथ तमामु फतवाऊं पयूं आहिनि सभिनी उलमा जो मुतफ़िक़ा फतवाऊं पयूं आहिनि सभिनी लिखियो आहे त इहो हराम कब्रस्तान में क़ुरान पाक मोबाइल ते पढ़णु जायज़ आहे पढ़ी सघे थो असांजो उलमा लिखियो मतां बेअदबी जो ख़दशो आहे छो त क़बर हिकिड़ी ते मिसाल मां हे क़ुरान खणी हिते वेही ॾिस खोले करे हेॾो ॿी क़बर हूंदी उन जा पेर हूंदा तूं विच ते वेठो आहे त हिकिड़नि जी पेरांदीअ में वेठी वेंदे क़ुरान शरीफ़ जी कुझु न कुझु कमी नज़र अचे इन जे करे सॼे क़ब्रिस्तान जे सिरांदी में पढ़े त पोइ त वाह वाह भली हे क़ुरान खणी बि पढ़े पर सॼे क़ब्रिस्तान जे सिरांदीअ में पेरांदी न थिए बेअदबी न थिए यादि हुजे त भलो आहे पर जेकॾहिं घर में पढ़ी उते वञी बख़्शे अचे त छा उहो न पहुचंदो छा हिन खे वरी इहो वहम आहे न असांजा माण्हू बि अजीब ठहे हाँ साईं पहुचा उते वञी पढ़ा बाबा उते पढ़े तूं हिते पढ़ी उते वञी बख़्शे आहे अबे अम्मा जे क़बर जी ज़ियारत सवाब आहे भली उते वञी बख़्शे आहे ॾिसी आहे ज़ियारत करे आहे इन फ़िक्र सां क़ब्रिस्तान में वञ त जन जेके असां वांगुरु माण्हू आहे अॼु हिन क़बर मिटीअ में पिया आहिनि न अॼु हथ न जा सलामत न अखियूं न उहो जिस्म रहियो मूं बि हिकिड़े ॾींहुं ईअं थी वेंदुसि हुज़ूर फरमा इन तसवुर सां वेंदव त दुनिया सां मोहबत घटिबी आख़िरत सां मोहबत वधंदी हलाईंदो हल मौलवी साहब मांखे वापसि वञिणो थी खुलफा राशिदीन मां कंहिं बि हिक जी गुस्ताखी करण सां काफ़र थींदो या न गुस्ताखी करण सां गुनाहगार त वॾो आहे पक सां छो उलमा लिखियो आहे त खुलफाए राशिदीन जी गुस्ताखी अल्लाह जी भी बेफरमानी आहे छो त अल्लाह जंहिंजी तारीफ़ कई आहे तो उन जी गुस्ताखी थो करे रसूल जी भी बेफरमानी आहे जो रसूल उन्हनि जी तारीफ़ कई आहे तो उन्हनि जी भी बेफरमानी थो करे ऐं आम मुसलमान जो भी हक़ आहे उन जी भी गुस्ताखी करण जो हक़ नाहे सिबाबुल मुस्लिम फिस्कुन व क़ितालुहु कुफ्रुन हुजूर जी सही हदीस मौजूद आहे त आम मुसलमान खे गारियूं ॾियण वॾो फासिक फाजिल थी वञे साईं खे चवां पुछंदा हा उथंदा हा रफ़ौल यदैन जॾहिं इहा आयत नाज़िल थी क़ूमू लिल्लाहि कानितीन यानी साकितीन ख़ामोश थी बीहो तॾहिं रफ़ौल यदैन सॼा ख़तम थी विया सवाइ तकबीर तहरीमा जे वो भी नमाज खां ॿाहिरि आहे नमाज जे अंदरि न आहे हालांकि हे जेके अहल हदीस रफ़ौल यदैन मञनि था हदीस निसाई शरीफ़ में आहे त सजदे में भी रफ़ौल यदैन हुयो उनखे हे पाण भी मनसूख मञनि था जॾहिं उहो मनसूख आहे त ॿिया बि त मनसूख आहिनि तंहिंजे करे